नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त मज़हबी जमात तहरीक बाहु सिंध पारां मक़ामी होटल में एक तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंजो महिमान ख़ास पाकिस्तान तहरीक इंसाफ सखर डिवीज़न जो सीनियर नायब सदर डॉक्टर गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़। तकरीब में तहरीक बाहु सिंध के सदर एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, हाजी ताज मोहम्मद चाचड़, हाफिज़ अब्दुल रहमान चाचड़, मोरो खान चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई है। इन मौके ते तकरीब के खिताब कंदे PTI सखर डिवीज़न जो सीनियर नायब सदर डॉक्टर गुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ चयो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असां लाइ बहितरीन नमूनो है त असां सुन्नत नबवी जी पैरवी कयूं। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनियाई आमद सां पूरी कायनात में बहार आई है। हिन चयो त फ्रांस हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खाकन ज़रिए मुसलमान जी जज्बात खे मजरूर कयो है। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं अक़ीदे हर मुसलमान जे ईमान जो बुनियादी हिस्सो है। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन लाइ गुस्ताखाना खाका ऐं तोहिन नाकाबिले बर्दाश्त है। हिन चयो त इज़हार जी आज़ादी जे नाले सां इस्लाम ऐं मुसलमान खिलाफ़ साज़िशूं बंदि करणु घुर्जे। फ्रांसी सदर खे मुसलमान जी जज्बात सां न खेॾणु घुर्जे, ॿी सूरत में हू संगीन नतीजन खे मुंहुं ॾींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।